नाज़रीन मोहतरम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन हिन वक़्त मां तव्हां सां गज़ा जी सूरत हाल जो ज़िक्र नथो करियां। हिन वक़्त मां तव्हां सां कंहिं ॿिए मुल्क, कंहिं लावारिस मुल्क इथोपिया जो या कंहिं अहिड़े मुल्क जो ज़िक्र नथो करियां जिते गुरबत, बेरोज़गारी, बुख, बदहाली ऐं ॾुकार वारी सूरत हुजे। मां तव्हां सां ज़िक्र थो करियां सिंध जे ख़ुशहाल इलाइक़े वारह जितां हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे बि टिकट ॾींदी आहे उहो MNA बि थींदो आहे, MPA बि थींदो आहे, यानी पीपल्स पार्टी जी बादशाहत आहे वारह जी सूरत हाल छा आहे, वारह में छा पियो वहे वापरे, छा वारह में माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि, उहे त रहिया पंहिंजी जाइ ते। पर हिन वक़्तु अधु कलाक अॻु में मां अॼु कुझु ॿियो सोचे आयुसि त सिंध जो अॼु जे तव्हां सां कंहिं ॿिए मसइले ते ॻाल्हाइबो, पर मोहतरम नियाज़ हुसैन हैदरी साहब लाइव आयो। हुन हिकिड़ी वीडियो क्लिप ॾेखारी, हू हिकिड़े 17 वरहनि जे नौजवान जे लाश जे मथां बीठो आहे। यार हीअ आहे मुंहिंजी सिंध, ॾिसो त सही न, हीअ आहे मुंहिंजी सिंध। हू हिकिड़े नौजवान जे लाश जे मथां बीठो आहे जंहिंजे मथां चादर ओढ़ियल आहे। 17 वरहनि जो नौजवान आहे, मोहतरम एजाज़ हुसैन मंगणहार साहब जो। हिन जो पुटु कल्ह यानी सूमर ते शाम जो वफ़ात करे वियो आहे। सूमर ते शाम जो वफ़ात करे वियो आहे ऐं अॼु अंगारे ते मंझंदि जो 12 बजे, पौणे 12 बजे नियाज़ हुसैन हैदरी साहब अचे थो ऐं हू चवे थो त हींअर ताईं लाश बग़ैर कफ़न ऐं दफ़न जे रखियल आहे। इहो इन जे करे जो साईं एजाज़ साहब वटि पैसा कोन्हनि के जो पंहिंजे नौजवान पुट जो कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्तु करे वञे। ही वारह जी मिठा कॉलोनी आहे, वारह शहर जी मिठा कॉलोनी आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं लाश घर में पियो आहे। 20 कलाक गुज़री विया आहिनि। यार छा थी वियो आहे असां सिंधियुनि खे, छा थी वियो आहे? अॻ में जेकॾहिं कंहिंजे घर में को मैयत थींदो हो त पाड़े वारा गॾिजी अचे मानी खाराईंदा हुआ, मानी वेला खणी ईंदा हुआ, हिकु घर मां हिकु माण्हूअ जी मानी ईंदी हुई। घर वारनि ते को बोझ न पवंदो हो, घर वारनि ते को ॿार न पवंदो हो। के माण्हू क़ब्रिस्तान हलिया वेंदा हुआ, के कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कंदा हुआ, पाड़े वारा कांधबे जो बंदोबस्तु कंदा हुआ। पर अॼु नियाज़ हैदरी बीह करे चवे थो त हींअर ताईं 20 कलाक थी विया आहिनि, साईं एजाज़ मंगणहार साहब वटि पैसा कोन्हनि के। एजाज़ मंगणहार दर्ज़ को कमु कंदो आहे, वारह जो मशहूरु दर्दी आहे। हिन वक़्तु हुन जूं अखियूं कमु नथियूं कनि, जंहिंजे करे हू दर्ज़ को कमु बि नथो करे सघे, हुनखे सिलाई बि नथी मिले। हीअ आहे मुंहिंजी सिंध यार, वारह मंझां कंबर जितां तेल थो निकिरे, जितां अरबे रुपया हुकूमत पाकिस्तान कमाए थी, उतां जे शहरनि जी इहा सूरत हाल आहे जो हुननि नौजवान पुट यानी यार पुटनि जे लाइ जंहिंखे पुट जी औलाद न थींदी आहे उहो दुनिया में कहिड़ी मज़ार छॾींदो आहे, कहिड़ी ज़ियारत छॾींदो आहे, कहिड़ो पीर छॾींदो आहे, कहिड़ी दरगाह छॾींदो आहे जिते वञी हू दुआऊं न घुरे। ऐं अॼु नियाज़ हुसैन हैदरी ॿुधाए थो त साईं एजाज़ साहब पुट जे लाश जे मथां बीठो आहे। हैरत जी ॻाल्हि आहे, घर में केर बि कोन्हे का ॿी माई, पाड़े जी माई बि नज़र नथी अचे जेका मैयत ते वेठी हुजे। वैरान घर, नंढड़ी झूपड़ी, हिकिड़ो घर आहे, उन में पीउ जंहिंखे पुट जे लाश ते रोइणु घुरिजे हू रोए नथो। हू चवे थो मूंखे कुझु ॾियो, मुंहिंजे पुट खे वञी दफ़न कयो। आमिर बंक्सी साहब हितां अलाए घणा दफ़ा MNA थियो आहे। बुरहान खान चांडियो साहब हितां अलाए MPA थियो आहे। हिन जो जेको आहे सो फादर MNA थींदो हुयो, हुनजो भाउ MPA रहियो। ही सभु सियासतदाननि जो शहर आहे। ही इलेक्शन जे ॾींहंनि में माण्हुनि जे दरनि ते ईंदा आहिनि। पर यार इलेक्शन खां पोइ बि त माण्हुनि जी वार करियो न, माण्हुनि जी मदद करियो न, माण्हुनि जी सार लहो न। वारह शहर मंझां जॾहिं बि ख़बर ईंदी आहे त वारह टाउन कमेटी जो अब्दुल हफ़ीज़ बुगियो साहब, उहो समाजी कमनि में अॻभरो हूंदो आहे। कल्ह बि हिकिड़े मैयत थी वियो कंहिं ग़रीब जो, उन में हुन मदद कई। पर इन्हनि जे लाइ यार 20 कलाकनि गुज़रण खां पोइ अब्दुल गफ़ार बिरोही साहब जेको
तमामु घणो अमीर ख़ानदान सां तालुक़ु रखे थो, करोड़पति ख़ानदान सां तालुक़ु रखे थो, उनखे ख़बर न पई आहे त उनजो शहरी जो लाश पियो आहे छो बिना कफ़न दफ़न जे। वाइस चेयरमैन आहे मुख़्तियार अहमद चांडियो साहब, साईं खे ख़बर न पई आहे त मिठा कॉलोनी में मैयत पियो आहे नौजवान जो, उते वञिजे, वञी दुआ घुरिजे, वञी आथत ॾिजे। नियाज़ हैदरी साहब तव्हां ते सलाम हुजनि। नियाज़ हैदरी साहब चवंदो रहियो रुगो 20-25 हज़ार घुरिजनि, जंहिंमें कफ़न दफ़न बि थींदो, जंहिंमें कांतपे जे लाइ देग बि थींदी, जंहिंमें क़बर जे लाइ सिरूं बि ईंदियूं, ॾक बि ईंदा, जेके मतिलबु त जेको कुझु इंतिज़ाम आहे टोटल 20-25 हज़ार। ऐं 12 जो शहर जेको पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शहर आहे, साईं अब्दुल मालिक जो शहर, साईं छा चइजे यार, केॾी हुतां तालीम, साईं शाइक़ साहब कहिड़ा हिन शहर माण्हू पैदा कया, डॉक्टर अरबाब ख्वावर कहिड़ा माण्हू हिन शहर पैदा कया आहिनि, इमदाद हुसैन चोलियानी साहब केॾा वॾा नाले वारा माण्हू हिन शहर मंझा पैदा थिया आहिनि। ऐं अॼु उन शहर जी इहा हालत आहे जो 20 कलाकनि खां नौजवान जो लाश घर में लावारसी वारी हालत में पियो आहे, ऐं केरु कफ़न दफ़न लाइ अॻिते कोन थो वधे। यार हेतिरा मुस्लमान, हेतिरियूं मस्जिदूं, हेतिरे अज़ादारी, सभु ॻाल्हियूं 12 में थियनि थियूं। हेतिरा क़ौमी सतह जा कारकुन जेतिरा 12 में आहिनि, एतिरा आउं सम्झां थो त सिंध जे कंहिं ॿिए शहर में मुश्किल हुजनि, पर असांजे नौजवान जो लाश पियो आहे छो घर में, उन्हनि जे पीउ माउ वटि दफ़न, पीउ माउ त वीचारे जी गुज़ारे वई आहे, एजाज़ साहब जी जेका हिकिड़ी धीउ बि अॻ में गुज़ारे वई, कसम पुरसी गुरबत इलाज न कराए सघनि, माउ हुनजी ज़ाल बि गुज़ारे वई, हाणे हुन जूं 2 धीअर आहिनि जेके वीचारियूं कंहिं ग़रीब घरनि में ॾिनल आहिनि। छा ॻाल्हाइजे सिंध जे मसइलनि ते, सिंध जा सूर कंहिंखे ॿुधाइजनि, कंहिंजे अॻियां खणी वञनि, कंहिंजे अॻियां झोली झलिजे। ही त न्याज़ वारनि हिमत भरिया आहिनि 12 शहर जा, जॾहिं बि को मसइलो थिए थो त झोली खणी निकिरी था पवनि, कंहिं 5 रुपया ॾिना, कंहिं 50 रुपया ॾिना, कंहिं 5000 ॾिना, माण्हू जो कमु थी थो वञे। पर असांजा अलाए केतिरा अहिड़ा शहर आहिनि जिते अहिड़े क़िस्म जा कारकुन बि कोन्हनि के न। 2 माण्हू, हिकिड़ो जावेद गाजीवाला आहे, गाजी फुआड़ वारनि जे लाइ रहमत बणियल, 12 वारनि जे लाइ नियाज़ हैदरी आहे, बाक़ी त मूंखे सॼी सिंध में सुञ थी नज़र अचे, उते त अहिड़े क़िस्म जा कारकुन बि असां वटि कोन्हनि। छॾियो यार इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे, 12 वारनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त यार हिन मैयत ते वञो, हिन ग़रीब जा सहारा बणिजो, हिन ग़रीब जी मदद करियो। अलाह ख़ैर करे, ॾींहं तब्दील थियण में का देरि कोन थी थिए। पाकिस्तान पीपुल्स पार्टी छा पई करे, बिलावल भुट्टो ज़रदारी छा पियो करे, फरियाल साहिबा छा पई करे, दुनिया खे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था ॿुधायो, असां सिंध में हीअं करे छॾियो, हूअं करे छॾियो, वाड़ वाहे छॾियासीं। ख़ुदा खे मञो, ग़रीबनि जे लाइ वञो। बुरहान खान साहब तव्हां ते फ़र्ज़ु थो आहे, हिते तव्हांजो शहर आहे, वार तव्हां हितां MP न बि हुजो न तॾहिं बि तव्हांजो शहर आहे। आमिर मंगसी साहब बि तव्हांजो शहर आहे। 5 माण्हुनि ते हथ रखो यार, इहे माण्हू तव्हांजा असास आहिनि, इन्हनि माण्हुनि जे करे तव्हां सभु कुझु आहियो। हिननि माण्हुनि खे निंधण को न छॾियो यार, ख़ुदा खे मञो, हिननि जे इलाज जो इंतज़ाम करियो, हिननि जे खाध खुराक जो इंतज़ाम करियो, हिननि जे राशन जो इंतज़ाम करियो। पर इहो असां अॼु सिंध वासी, जेका सिंध सॼे पाकिस्तान खे हलाए थी, उन जा रहवासी इहो था मुतालबो करियूं त असांजो बचिड़ो बिना कफ़न ऐं दफ़न जे 20 कलाकनि खां रोड ते न, लावारसी वारी हालत में न, पंहिंजे पीउ जे अङण ते पियो आहे, ऐं पीउ वटि पैसा कोन्हनि के जो पंहिंजे पुट खे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्तु करे छॾे। अॼु मुंहिंजो इरादो हुयो त सिंध हुकूमत जे हवाले सां ॻाल्हाए, जंहिंजे लाइ मक़बूल बाक़र साहब चवे थो त सिंध पुलिस इंतिहाई नाल बणिजी चुकी आहे, जेका ॾोहारी थी पैदा करे, जेका धाड़ा थी हणे, जेका ॾोहारियुनि जो तहफ़ुज़ थी करे, जेका ॾोहारियुनि सां मिली करे कब्ज़ा थी कराए, ऐं जेके बि गैर क़ानूनी कम थियनि था उहा थी करे, नशे वारनि जी जेका मंशियात जी सप्लाई में उहा मुलविस आहे। इहे घणे क़िस्म जूं ॻाल्हियूं करणियूं हुयूं तव्हां सां, पर सिंध हुकूमत ते शाहिदी थो ॾिए, सिंध पुलिस ते शाहिदी थो ॾिए, सिंध जो वज़ीर आला चीफ मिनिस्टर, त उहा जेका आहे सा नाअहल बणिजी चुकी आहे, ऐं माण्हुनि जे घरनि में घिरी करे धाड़ा थी हणे।
को आम माण्हू सिंध पुलिस रे असांजी कहिड़ी मजाल आहे जो हिकिड़े एसएचओ जे ख़िलाफ़ बि का आङुर खणी सघूं, पर सिंध जो वज़ीर आला थो चवे त सिंध पुलिस मंशियात फ़रोशन सां मुलविस आहे। मंशियात कराची में नथी ठहे पर कराची ताईं पहुचे थी। चीफ मिनिस्टर साहब रुगो कराची ताईं नथी पहुचे पर सिंध जे कुंड कुर्छ में पहुचे थी पई। अॼोके प्रोग्राम में पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा अला भाई।